लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में मां आहियां आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख। अॼु असां सिर्फ़ु हिकिड़े वाक़े ते जेको काल्ह शिकारपुर ऐं कंदकोट जे कचे वारे इलाइक़े ॻड़ी तेगो में थियो आहे ऐं उते 3 पुलिस जा जवान जेके आहिनि से शहीद थिया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो उन्हनि जो फोटोग्राफर बि हो। ऐं इहो वाक़ियो कीअं थियो, इन वाक़े खे ईअं थियणु खपंदो या न, ऐं 4 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। पोइ उन सिलसिले में असां जेके ख़बरूं कठियूं कयूं आहिनि उन्हनि में असांखे जेका ॻाल्हि मालूम थी आहे उहा हीअ थी आहे त सिंध सॼे जे कचे जे इलाइक़नि में हथियारनि जा जेके अंबार आहिनि उहे हिकु हिकु केटी हिकु हिकु ॻड़ीअ मां अव्हांखे ट्रकनि जूं ट्रकूं जेके आहिनि उहे हथियार एतिरा मिली वेंदा जेके कंहिं बि मुल्क ते हमले करण जे बराबरि हूंदा। उन में टैंक शिकन बि आहिनि, SMG बि आहिनि, LMG बि आहिनि ऐं उहे समूरा हथियार जेके APC खे परूण करे सघनि था, जेके बख़्तरबंद गाॾियुनि खे बि बेअसर बणाए सघनि था, उहो सभु कुझु उते आहे। इन सिलसिले में असां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे मुख़्तलिफ़ सहाफ़ी दोस्तनि सां, पर फौरी तौर ते जेका अॼु तकड़ी ख़बर आहे उहा हीअ आहे त तेगो ख़ान तेगाणी जेको तेगाणी क़बीले जो सरदार आहे, उनखे कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो आहे। नापर थाणे जे गिरफ़्तारी जेका आहे उते रिकॉर्ड कई वई आहे। ऐं इंतिहाई अहम ॻाल्हि हिन गिरफ़्तारी जी हीअ आहे त ATC जा मुख़्तलिफ़ कलम जेके आहिनि उहे तेगे ख़ान तेगाणी ते लॻाया विया आहिनि ऐं धाड़ेलनि जी सहूलियतकारी जा मुख़्तलिफ़ जेके इल्ज़ाम आहिनि उहे हुन मथां लॻाया विया आहिनि। हुन जी गिरफ़्तारी खां पोइ हुनखे जल्द शिकारपुर नियो वेंदो ऐं उते बाक़ी जेका आहे कानूनी तहत कार्रवाई थींदी। इन सिलसिले में असां अॼु राब्तो कयो सखर में पंहिंजे दोस्त ऐं सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर साहब सां। जान मोहम्मद महर साहब जूं कई कायाऊं आहिनि, पर उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि हीअ बि आहे त जान मोहम्मद महर साहब खे कच्चे जे इलाइक़े जे बारे में इलाही ख़बरूं हूंदियूं आहिनि ऐं हू उतां जी नफ़्सियात खां वठी उतां जी मुआशरत ताईं समूरनि शयुनि खे बहितर तरीक़े सां पेश बि करे सघे थो, ॼाणे बि थो ऐं ॿुधाए बि सघे थो। असां उन सां राब्तो कयो, अचो त उन सां कयल ॻाल्हियूं अव्हांखे ॿुधायूं। जान मोहम्मद साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम डॉक्टर साहब। जान मोहम्मद साहब, कल्ह जेको शिकारपुर में वाक़ियो थियो आहे, 3 पुलिस वारा शहीद थिया आहिनि ऐं उन सां गॾु हमले आवर जेके धाड़ेल आहिनि, जेके क़बीलाई तौर कचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उते आहिनि ऐं उन्हनि जी जेका मस्ती, ख़रमस्ती, तकबर, होड, गुरूर, उहो वरी जंहिं नमूने सां वीडियो ते वायरल थियो आहे ऐं जंहिं नमूने सां उन्हनि पुलिस खे तमामु घणो ईज़ायो आहे, जंहिं नमूने सां उन्हनि 5 ॼणा धकी थिया, 3 ॼणा शहीद थिया, त अव्हां इन वाक़े खे कीअं था ॾिसो त किथे असां खां पुलिस जे फोर्स खां का ग़लती थी आहे या इहो ईअं ई थींदो आहे? डॉक्टर साहब वॾी महिरबानी। डॉक्टर साहब ॾिसो, जॾहिं ग़लती थींदी आहे त पोइ नुक़सानु थींदो आहे, जेकॾहिं ग़लती न थिए त पोइ नुक़सान जा चांसिस तमामु घटि हूंदा आहिनि। यकीनन किथे न किथे शिकारपुर पुलिस खां का ग़लती थी आहे स्ट्रेटजी में, जंहिंजे नतीजे में वॾो नुक़सानु थी वियो। 2 पुलिस एहलकार, हिकु फोटोग्राफर शहीद थी विया ऐं हाणे हुते पुलिस मौजूदु आहे। कोशिशूं कनि पिया त कुझु मग़वी जेके बाक़ी ज़िले शिकारपुर मां रहियल आहिनि, जेके अगवा थियल आहिनि, धाड़ेलनि जे चंबे में आहिनि, उन्हनि खे आज़ादु कराए वठिजे। पुलिस दावा कई त 6 मग़वी जेके आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। अञा बि 5-6 माण्हू जेके आहिनि उहे धाड़ेलनि जे चंबे में आहिनि। इन में को शक न आहे त स्ट्रेटजी में ग़लती 24 कलाक खां 48 कलाक गुज़रिया मस नए SSP शिकारपुर अमीर सऊद मक्सी खे, ऐं हुन अञा सही तरीक़े सां ज़िले जा पूरा थाणा न ॾिठा हूंदा। थी सघे थो हुन अञा ताईं समूरनि SHO सां मुलाक़ातूं बि न कयूं हुजनि, पर हुनखे ज़ाहिर आहे हिकिड़ो टास्क मिलियल हो, टारगेट मिलियल हो। जॾहिं हुनजी पोस्टिंग थी, IG सिंध बि हुनखे पाण वटि घुरायो, हुनखे ब्रीफिंग वरिती ऐं ॾिनी ऐं हुनखे हिदायतूं ॾिनियूं त बाबा ही शिकारपुर आहे, उते पोइ हेतिरा 11 माण्हू अगवा थियल आहिनि, एतिरो टफ इलाइक़ो आहे, IG सिंध जो होम डिस्ट्रिक्ट बि आहे उहो। शायदि हुनखे ज़हन में रखी करे SSP इहो सम्झो हूंदो त मूंखे सभ खां पहिरियों जेको टास्क आहे माण्हुनि जी बाज़ियाबीअ वारो, उन ते फोकस करिणो आहे
ऐं हुन पहिरियों ई रुख ॻड़ी तेगो जो कयो। पर इन सां गॾु हिकिड़ी ॿी इंफॉर्मेशन इहा बि आहे त SSP शिकारपुर अमीर सऊद मक्सी ही समूरी ऑपरेशन अकेले सिर न कई आहे। हिनखे लीड जेको आहे उहो DIG लाड़काणो नासिर आफ्ताब करे रहियो हो ऐं समूरियूं इंस्ट्रक्शन उनजी स्पेशल टीम उहे सभु अॻियां अॻियां हुया ऐं उन्हनि जो मेन रोल हुयो। अमीर सऊद मक्सी खे त अञा 2 ॾींहं गुज़रिया। मुख्य रोल DIG जो हुयो हिन ऑपरेशन खे लॉन्च कराइण में। ज़ाहिरा हिकिड़ी वॾी पुलिस जी बदनामी बि हुई त 11 माण्हू अगवा थियल आहे। डॉक्टर साहब 8-9 महीननि जो तव्हां रिकॉर्ड खणी ॾिसंदव, 10 महीननि जो, त घटि में घटि 50 माण्हू अगवा थिया आहिनि ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़े हंधनि तां। ऐं अक्सरियत माण्हू भुंग भरे मोटिया आहिनि। एॾी वॾी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबु हुई। 11 माण्हू अगवा थिया त उनखां पोइ ज़ाहिरा मथां हुकूमती सतह ते IG जी सतह ते प्रेशर हो ऐं उन प्रेशर जे नतीजे में शायदि का ग़लतियूं थियूं आहिनि स्ट्रेटजी में, जंहिंजे नतीजे में एहलकार जेके आहिनि उहे शहीद थी विया ऐं वॾो नुक़सानु थी वियो। पर ज़ाहिरा जहिड़ो आहे जंग आहे, हुन में फोर्सिस जो बि नुक़सानु थींदो आहे, धाड़ेल बि मारिजी वेंदा आहिनि। हाणे ॾिसूं त इन समूरो जेको नुक़सानु थियो आहे इनखे पुलिस कीअं कहिड़े तरीक़े सां अॻियां वधे थी इनखे पूराए करण जे लाइ। पूराओ इंसान जो त कॾहिं बि नथो थी सघे उनजे मौत जो, पर मोराल आहे पुलिस जो, पुलिस जे मथां जेको प्रेशर आहे उनखे ॾिसूं त हाणे कीअं मेंटेन कनि था पिया, कीअं अॻियां हलनि था पिया। हिन वक़्तु बि पुलिस उन इलाइक़े में मौजूदु आहे, 2-3 ज़िलनि जी पुलिस मौजूदु आहे। जी डॉक्टर साहब। पर जेका तव्हां ॻाल्हि था कयो त उन में अॼु हिकिड़ियूं ख़बरूं इहे बि आयूं आहिनि त सिंध जे वॾे वज़ीर हिदायतूं जारी कयूं आहिनि। उन में पाकिस्तान जी आर्मी समेत समूरनि कानून लागू कंदड़ इदारनि खे चयो वियो आहे त ज़बरदस्त ऑपरेशन कयो कच्छ जे इलाइक़े में। त अव्हांखे इन बारे में इतला छा आहे? डॉक्टर साहब इन सिलसिले में असांजी जेतिरी हिकिड़ो नाक़ुस अक़ुलु कमु करे थो या जेका ॼाण आहे थोरी घणी, मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो को फ़िलहालु इजलास या का लिख पढ़ अञा ताईं का साम्हूं न आई आहे त को चीफ मिनिस्टर सिंध इन राइटिंग का शइ ॾिनी हुजे, छाकाणि त वज़ारत दाख़िला बि उन वटि ई आहे, या वरी को कैबिनेट मीटिंग हुजे, का ॿी का लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ सां मीटिंग, IG सां, अहिड़ी का शइ अञा आई न आहे। अहिड़ी ख़बर जेका ईअं 100% तस्दीक सां चइजे त फ़ैसिलो थी चुको ऑपरेशन जो ऐं हाणे रुगो लॉन्चिंग थियणी आहे 2-2.5-4-5 ॾींहंनि में फोर्सिस जी, मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं अहिड़ी का शइ थी कोन्हे। भला अॼु जेको तेगो ख़ान तेगानी गिरफ़्तार थियो आहे कराची जे गुलिस्तान जोहर मां ॾेखारियो अथनि ऐं उन जा 2 सोट मासात गिरफ़्तार थिया आहिनि ऐं उन्हनि खे ATC में चालान करण जी ॻाल्हि ऐं FIR दाख़िल करण जी, तव्हांजे ख़्याल में कंहिं एॾे वॾे पाथारीदार, तमामु वॾे पाथारीदार ते ATC जो इन नमूने जो केस जेको आहे उहो इलाइक़े में असरु कहिड़ो विझंदो? डॉक्टर साहब उनखे तव्हां पाथारीदार चओ पिया, मां हिन जे करे फ़िलहालु नथो चवां त पोएं साल 2 SSPs उनखे एप्रिसिएशन जा सर्टिफिकेट ॾिना हुया त तव्हां पुलिस जी तमामु वॾी मदद कई आहे माण्हुनि जे बाज़ियाबी में, ऐं उहे सर्टिफिकेट उहे तस्वीरूं अॼु बि मौजूदु आहिनि। ऐं हाणे केस दाख़िल थियो आहे ATC जो, हिन वक़्तु उहो कराची में मौजूदु आहे ऐं उतां उनजी गिरफ़्तारी थी आहे। FIR नापरकोट थाणे ते थी आहे। 780 जो जेको कलम लॻायो वियो आहे, ज़ाहिर आहे उनखे साबित बि करिणो आहे न, FIR त थी वई। ॿियो तेगो ख़ान तेगानी जी गिरफ़्तारी, उनजे मथां ATC जो परचो ॾियणु हिकिड़ो मैसेज थी सघे थो, ख़ुदि धाड़ेलनि जे लाइ बि हिकिड़ी इहा शइ थी सघे थी त तव्हांजे ट्राइब जे सरदार जे मथां इहा शइ थी आहे त तव्हांजे मथां बि घटि न थींदी। हाणे इहो मैसेज केतिरो उन्हनि ते असरअंदाज़ थिए थो धाड़ेलनि जे मथां, इहा ख़ुदि हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि आहे। मां नथो सम्झां त तेगो ख़ान तेगानी ते FIR ऐं धाड़ेल सरेंडर करे छॾींदा ऐं पोइ सभु शयूं बिल्कुलु नॉर्मलाइज़ थी वेंदियूं। मूंखे कोन थो लॻे। वक़्ती तौर ते प्रेशर जेको आहे उनखे घटाइण जे लाइ इहो हिकिड़ो टूल थी सघे। काफ़ी हर फोरम ते माण्हू तनक़ीद कनि पिया, त उनखे घटाइण जे लाइ ही हिकिड़ो कंहिं न कंहिं हद ताईं फ़ाइदेमंद थी सघे थो वक़्ती तौर ते। अमन जे लाइ कंहिं बि तरह फ़ाइदेमंद आहे। जान मोहम्मद, हिन जो सियासत सां को लाॻापो आहे वाक़ई जो? मां नथो सम्झां त को सियासत सां लाॻापो हुजे।
त कंहिं क्राइम करण सां का धुर मज़बूत थिए या का धुर कमज़ोर थिए मां नथो सम्झां, छाकाणि त सिर्फ़ु इहो इन हिकिड़ी कुंड ते क्राइम न आहे। लखी गुलाम शाह मां 5 माण्हू अगवा थियल आहिनि तालके मां, हिन वक़्तु बि उहे धाड़ेलनि जे चंबे में आहिनि। खानपुर तालके मां 6 माण्हू अगवा थिया। अहिड़े तरीक़े सां तव्हां परियां कश्मीर में वेंदव त तव्हांखे गुज़िरियल 8-10 महीननि में साल जे अंदरि को 100 माण्हू अगवा थियल मिलंदा, जेके ख़ुदि गंदकोट कश्मीर जा बि हुआ ऐं ॿियनि ज़िलनि खां अगवा थी करे हिते आया बि हुआ। सखर मां तव्हां वठंदव 2 माण्हू अगवा थियल आहिनि, 2 माण्हू 15 ॾींहं पहिरियां बाज़ियाब थिया। इन खां अॻु में तव्हां 4-6 महीना पहिरियां वेंदव त हितां बि 10 माण्हू 12 माण्हू खॼल आहे। घोटकी में वेंदव त उते बि इहा ई प्रैक्टिस आहे, हिकिड़ा माण्हू अगवा थी मोटंदा आहिनि त वरी ॿिया खॼी वेंदा आहिनि। खैरपुर में बि ईअं ई आहे। सखर ऐं लाड़काणो डिवीज़न, ही 2 डिवीज़नूं बुरी तरह मुतासिर आहिनि अमन अमान जे हवाले सां। सिर्फ़ु अगवा बराए तावान न, रोडनि रस्तनि तां फुरनि धाड़नि जा वाक़िया हुजनि, नंढियूं चोरियूं, मोटरसाइकिलूं, नयूं ढोर ढगनि जूं चोरियूं, इवन रोडनि तां फुर, इहे आम जाम थी विया आहिनि। सो माण्हू ॾाढा परेशान आहिनि ऐं ज़ाहिर आहे जॾहिं माण्हुनि जी फ्रस्ट्रेशन, परेशानी, ख़ौफ़ वधे थो त पोइ तव्हां उन में ॾिसंदा हूंदव त अॼुकल्ह डिमांड्स अचनि पियूं त फ़ौज ऑपरेशन करे, रेंजर्स ऑपरेशन करे। ज़ाहिर आहे पुलिस जे मथां, हुकूमतुनि जे मथां अदम एतमाद आहे जॾहिं माण्हू अहिड़ी डिमांड्स कनि था पिया। पोइ तव्हांजे ख़्याल में जॾहिं फ़ौज अचे थी त ऑपरेशन जी क्वालिटी बहितर थिए थी या उहो कनेक्शन जेको सहूलियतकारी वारो आहे पुलिस जे कुझु कारिंदनि जो धाड़ेलनि सां उहो बंदि थो थी वञे? ॾिसो डॉक्टर साहब, जॾहिं फ़ौज अचे थी त सभ खां पहिरियां त जेके फ़ौज सां गॾु कमु कंदा माण्हू, मिसाल तौर पुलिस कमु कंदी, प्राइवेट माण्हू कमु कंदा, उहे 100% तव्हां पक सम्झो त पूरे हुन सां कमु कंदा, जोश ऐं जज़्बे सां। इंफॉर्मेशन ज़ीरो हूंदी जेका लीक थिए, जंहिं बंद ते ड्यूटी लॻंदी सिपाही जी, उहो उते सुबुह शाम ताईं बीठो हूंदो, हेॾां होॾां न चुरंदो। ऑफिसर जेको हूंदो उहो बि पंहिंजी प्रॉपर ड्यूटी कंदो उन्हनि सां गॾु ऑपरेशन में। ॿियो फ़ौज जो ज़ाहिर आहे लोकली कंहिंसां बि इंट्रैक्शन न आहे। जॾहिं फ़ौज ऑपरेशन करणु अचे थी त उहो इहो नथी ॾिसे त हे तेगो ख़ान आहे या हे बंडल ख़ान आहे या हे केरु आहे। जेको बि ईंदो धाड़ेल हूंदो, सहूलियतकार हूंदो, छा बि हूंदो, उनखे उते वरितो वेंदो, प्रॉपर उनजी जांच थींदी, जेकॾहिं बेगुनाह हूंदो त छॾियो वेंदो, न त उनखे खणी वेंदा। त इहा सिचुएशन हूंदी आहे। उन में कंहिं बि क़िस्म जी का बि मफ़ाहिमत नाले शइ ज़ीरो हूंदी आहे, जंहिंजे करे इन्हनि खे सक्सेस स्टोरीज़ आहिनि या इवन उन वटि जेके वसाइल आहिनि उहे पुलिस जी भेट में 100 गुना वधीक आहिनि। हेलीकॉप्टर हुजनि, बख़्तरबंद गाॾियूं हुजनि, तव्हांजूं जेके पाणी जे अंदरि गाॾियूं हलनि थियूं पियूं बख़्तरबंद, उहे उन्हनि वटि मौजूदु आहिनि। एम्यूनेशन बेताशा आहे। राजनपुर जो मिसाल तव्हांजे साम्हूं न आहे डॉक्टर साहब, जो राजनपुर में छोटू गैंग 10 सिपाही खणी वेंदा हुआ, छोटू बखराणी धाड़ेल वारा, ऐं 20 माण्हुनि खे मारे खणी उछलाईंदा दरिया में। त पोइ जॾहिं उते ॾिठो शहबाज शरीफ़ फ़ौज खे घुरायो ऐं फ़ौज छोटू गैंग खे घेरो ॾिनो, त छोटू बखराणी पाण बि सरेंडर कयो ऐं सॼी गैंग जेका हुई उन्हनि फ़ौज जे अॻियां हथियार उछलिया। राजनपुर क्लियर थी वियो। राजनपुर उहो हुयो जेको पंजाब में ईअं सम्झो त माना टॉप ते क्राइम में हुयो, माना एॾा गैंग्स उते रहंदा, ख़तमु थी विया उहे। त ॾुखियो न आहे। मां त चवां थो ख़ुदि पुलिस जे लाइ बि ॾुखियो न आहे। पुलिस खे तव्हां थोरो फ्री छॾियो न। तव्हां जेकॾहिं पर्ची ते पुलिस एसपी खे कंहिं लॻाईंदव, ॿधो DIG आहे? लॻाईंदव, पुलिस कंहिं ॿधो आहे उनखे? हुकूमत ॿधो आहे उनखे। वक़्त जा अच्छा, वज़ीर, चूंडियल नुमाइंदा, वॾेरा बोहतार, उन्हनि जा जेके इंट्रस्ट आहिनि। सियासत ऐं क्राइम, असां वटि जेको आहे सियासत, क्राइम, पुलिस, इहे गॾु हलनि था। तव्हां हिननि खे अलॻि अलॻि करे छॾियो त सियासतदान पाण खे कमज़ोर महसूसु कंदो न आहे। पोइ तव्हां सवेर चयो वञे जो सियासत सां को बि तालुक़ु कोन्हे। न, सियासत सां इन सेंस में मूं चयो त को तालुक़ु न आहे त क्राइम कराए पोइ सियासत कंहिंखे कमज़ोर कजे या ताक़तवर कजे, पर इन सेंस में बिल्कुलु आहे त पुलिस जो ऑफिसर लॻाए पंहिंजो, उन जे ज़रिए माण्हुनि खे वधाइजे, छॾाइजे, फायरिंग कूड़ियूं कराइजनि, इहो त इफेक्ट आहे। मतिलबु नासिर आफ्ताब DIG आहे लाड़काणे जो, शिकारपुर उन लाड़काणे डिवीज़न जो हिसो आहे, त पाण नासिर आफ्ताब 6-8 महीना शिकारपुर जो SSP बि रही वियो। उनजी नामाचारी कीअं हुई? साईं खैरपुर में जॾहिं नासिर आफ्ताब हो त उनखे
इन जे करे ई घुरायो वियो त खैरपुर जा हालात उन वक़्तु तमामु घणा ख़राबु आहे। ASP मसूद बंगश हुयो हुते, इन्हनि ॿिन्ही गॾिजी करे तमामु घणो कमु कयो ऐं मोट में माण्हुनि उनखे एॾियूं इज़तूं ॾिनियूं जो हज़ारे माण्हू रोडनि ते निकिरी आया उनजी फेवर में, नासिर आफ्ताब जी फेवर में, छाकाणि त उन अमन अमान बहाल कयो हुते। उनखां पोइ जॾहिं शिकारपुर में आयो त शिकारपुर में बि नासिर आफ्ताब काफ़ी कमु कयो। हाणे जॾहिं हू एज़ अ DIG लाड़काणे में अची लॻो आहे त शायदि हुन उहो जेको SSP जो हिकिड़ो कमु हूंदो आहे उन में मुदाख़लत न पियो करे, त हू को पंहिंजी जेके बि तजुर्बो आहे या हुन जा जेके बि उते माण्हू आहिनि या ऑपरेशनल जेका महारत आहे उहा का इस्तेमालु करे या गाइडलाइन ॾिए, उहा थोरो घटि नज़र आई आहे DIG थियण खां पोइ। लाड़काणे सॼी डिवीज़न में उनजो सवाइ चंद मीटिंग्स जे या को चकर चाड़ी ॾियण जे को एॾो वॾो असांखे उनजो रोल नज़र न आयो आहे एस DIG लाड़काणो। पर उनखे पर्पज़ इन जे करे ई लॻायो वियो हुयो, मूंखे ज़ाती तौर ते ॼाण आहे इन जी काफ़ी सोर्सिस खां, त हुनखे इहो टास्क ॾिनो वियो बिरादरी तकरार आहिनि, क्राइम आहे, त तव्हां वञी करे उन ते कंट्रोल कयो ऐं हालात खे बहितर करण में। पर शायदि उतां जा जेके ग्राउंड रियलिटीज़ हूंदियूं मे बी उहे फेवर न कंदियूं हुजनि DIG साहब खे, पॉलिटिकल या जेके बि इलाइक़े जूं आहिनि, इन जे करे हू बि चुपचाप करे पंहिंजो जेको थींदो आहे अमीर मसूद मक्सी खैरपुर में आयो, उते उनजी नामाचारी कीअं हुई? खैरपुर में अमीर सऊद मक्सी कमु कयो कुझु न कुझु, पर जीअं खणी चइजे त सफ़ा को ईअं माण्हू उनजे हिमायत में रोडनि ते निकिरी अचनि या को चवंदा हुजनि त को हिन एॾो अमन अमान कराए छॾियो जो बसि वाह वाह थी वई, अहिड़ी का बि सूरत हाल न हुई। नॉर्मल जीअं थींदो आहे अॼुकल्ह जो ज़माने में हले थो SSP जो, ई नॉर्मल हुनजी नामाचारी हुई, का घणी न हुई। मुझो आखिरी सवाल ही आहे जेको सॼी सिंध पुछे थी, सॼो पाकिस्तान पुछे थो त कल्ह के वाक़े में या इन खां अवल बि DSP शहीद थियो आहे शिकारपुर में, 6-8 महीना अवल 2-3 पुलिस वारा बि क़त्ल थिया। इहे हेवी जेको इन्हनि वटि हथियार आहिनि, इहो सभु कुझु, इहे हथियारनि जी रसद, इहा चेन कहिड़ी आहे, इहा केरु टोड़ींदो? इहा चेन पुलिस टोड़ींदी, इदारा टोड़ींदा। हथियार हिन वक़्तु तमामु हेवी क़िस्म जो कचे जे अंदरि मौजूदु आहे, रुॻो धाड़ेलनि वटि न आहे। बिरादरी तकरारनि में जेके माण्हू विढ़नि पिया उन्हनि वटि बि एतिरा ई जदीद हथियार मौजूदु आहिनि ऐं तव्हां तसवुरु नथा करे सघो, जेकॾहिं प्रॉपर ऑपरेशन थिए कचे जे इलाइक़नि में ट्रकूं भरे हथियारनि जूं उतां मिलंदियूं, एतिरो हथियार अंदरि मौजूदु आहे। जेके पुलिस गाॾियूं इस्तेमालु करे थी अंदरि अॼुकल्ह हिट थियनि पियूं, जंहिंमें शहादतूं बि थियूं आहिनि, अॻु बि थियूं आहिनि, 7-8 माण्हू पुलिस जा शहीद थिया आहिनि, जिन में हिकिड़ो DSP, हिकिड़ो SHO, कुझु एहलकार शामिल आहिनि। डॉक्टर साहब, इहे गाॾियूं जेके आहिनि अॼु खां 10-12 साल अॻु में वरितियूं वयूं हुयूं ऐं उन वक़्तु धाड़ेलनि वटि इहे जदीद जेके आहिनि हथियार जेके टैंकुनि ते इस्तेमालु थींदा आहिनि, इहे न हुआ। उन वक़्तु वॾे में वॾो हथियार रॉकेट लॉन्चर, G3, SMG या को एका दोका LMG वग़ैरह हथियार हुआ उन्हनि वटि। उन महिल इहे बख़्तर बंदि गाॾियूं वॾी कारगर हुयूं ऐं असांखे यादि आहे त जॾहिं ऑपरेशन में इहे गाॾियूं लहंदियूं त माण्हू ॾुआरी इलाइक़ो छॾे वेंदा हुआ। पर पोइ बाद में ॾुआरनि ॾिठो त हाणे हिन चेन वारी APC जो तोड़ कढिजे, त पोइ उन्हनि वॾा वॾा जदीद हथियार वरिता जेके टैंकुनि ते बि वार करे सघनि था। हाणे उहे चेन जूं APCयूं जेके 10-12 साल अॻु हुयूं उहे हाणे कारगर साबित न थियूं थियनि, उन वक़्तु साबित थियनि पियूं। धाड़ेलनि स्ट्रेटजी चेंज कई पंहिंजी, हुननि जदीद हथियार वरिता मुक़ाबिलो करण लाइ चेन जी APC खे तोड़ण जे लाइ। पर पुलिस जेका आहे, हुकूमत जेका आहे, उन जवाब में वरी नयूं गाॾियूं ख़रीद न कयूं त भला हाणे असां मुक़ाबिलो कयूं त भला असां इन खां अञा वधीक लेटेस्ट गाॾियूं को टेक्नोलॉजी इस्तेमालु कयूं, जीअं धाड़ेल वञनि पिया एडवांस तीअं असां बि वञूं। शायदि हुकूमत ऐं पुलिस थोरो रहिजी वई पिए हिते हिन में। जान मोहम्मद महर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। असां सम्झूं था त जान मोहम्मद महर जे ॻाल्हियुनि खां पोइ इहा ॻाल्हि सोचणी पवंदी त सिंध सरकार किथे पहुती आहे। जान मोहम्मद महर जूं हिकिड़ी ॻाल्हियूं त उहे आहिनि जंहिंमें हू क्लियर चवे थो त हिन जो सियासत सां, जमहूरियत सां, फ़ौज सां कंहिं सां बि तालुक़ु कोन्हे। पर हू इहो बि चए थो त फ़ौज जॾहिं अचे थी त पूरो प्लान खणी अचे थी ऐं पूरी मनसूबाबंदी सां अचे थी, जेको कल्ह के वाक़े में पुलिस वटि न आहे। इहा ॻाल्हि बि जान मोहम्मद महर कई
त पुलिस जो जेको सरबराह हाणे ज़िले जो SSP आहे उन जी का तमामु वॾी कारकर्दगी कान्हे जंहिंमें महसूसु करे सघिजे त हू धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करण लाइ को इंतिहाई अहम तजुर्बो रखे थो, या जीअं जान मोहम्मद महर साहब चयो ॿुधायो असांखे त 8 महीननि में कंदकोट, कशमूर, जेकाबाद, शिकारपुर, खानपुर, खानपुर ऐं रहीमाबाद जे इलाइक़नि में घटि में घटि 100 खां मथे माण्हू जेके आहिनि उहे न रुॻो अॻवा थिया आहिनि पर भुंग भरे वापसि बि आया आहिनि। ऐं अॼु बि 10 खां 15 माण्हू जेके आहिनि उहे तव्हां असांजे एहतिजाज, मुज़ाहिमत ऐं प्रेशर जी इंतज़ार में आहिनि। सिंध सरकार इन बारे में छा थी सोचे, छा थी करे, इन ते कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं। लीडर TV ॾिसंदा रहो। लीडर TV जे बारे में असांखे पंहिंजा राया ॾियो। अव्हांजी वॾी महिरबानी।